मातली मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे मेहरुल्ला शेख जी अहम रिपोर्ट अवां शेयर कंदा हलूं त 2 सालनि खां हलंदड़ केस में आम अगबराई थी आहे। जवाबदार बाइज़त बरी थिया आहिनि। मातलीअ में 2 सालनि खां हलंदड़ फ़ौजदारी केस जेको दफ़ा 365 B 34 चाइल्ड मैरिज एक्ट तहत दाख़िल कयो वियो हुयो, उन में अहम अगबराई साम्हूं आई आहे। मशहूर वकील एडवोकेट सुल्तान शेख पंहिंजी मुसलसल जफ़ाकशी मेहनत ऐं कानूनी महारत सां केस जी मुअसर पैरवी कंदे अदालत मां जवाबदारनि खे बाइज़त बरी कराइण में कामयाबी हासिल कई आहे। अदालती फ़ैसिले मूजिबि ज़ुल्फ़ी शिदर, शहनवाज़ खुसरो, फातिमा गमरानी, हाफ़िज़ुल्लाह खे शक जे बुनियाद ते बाइज़त बरी कयो वियो आहे। केस जी ॿुधणी दौरान दिफ़ाई वकील मज़बूत दलीलनि ऐं कानूनी नुक़्तनि सां अदालत के मुतमइन किया, जंहिं बाद फ़ैसिलो जवाबदारनि जे हक़ में ॾिनो वियो। केस खटण बैदि बाइज़त बरी थींदड़ जवाबदारनि ऐं संदन साथियुनि पारां एडवोकेट सुल्तान शेख खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते डॉक्टर गाज़ी अमानुल्लाह, जानिब अली शलगरी, शहज़ोर शेख, वकील हक़ नवाज़ खुसरो ऐं सजाद अली जदोई समेत केतिरा ई मौजूद शहरी मौजूद हुआ। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे एडवोकेट सुल्तान शेख चयो त इंसाफ़ जी फ़राहमीअ लाइ हू हमेशह कानूनी दायरे अंदरि रहंदे पंहिंजूं ख़िदमतूं जारी रखंदा। हिन ऑफिस ते अचण ऐं मुबारकबाद ॾियण ते सभिनी दोस्तनि जा थोरा मञा ऐं संदन सुठियुनि ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। उन मौक़े ते वकील मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, मुख़्तसर चवण इहो आहे त भाउ वॾे सां ॻाल्हि कई त हार जीत थींदी रहंदी आहे ऐं हू कुझु चवंदा आहिनि त महिनत कामयाबी जो मिठो फल आहे। इंग्लिश में हिकिड़ी कहावत बि आहे त फ्रूट ऑफ हार्ड वर्क इज़ स्वीट। अलाह पाक महिनत करण वारे खे ख़ाली नथो छॾे ऐं मूं वॾी कोशिशि कई, ॾींहुं राति महिनत कई, छो जो तमामु वॾो केस हो 365 ऐं 34 चाइल्ड मैरिज एक्ट जो केस हो। कोशिशि मूं कई, महिनत कई, मूं केस खे पंहिंजो सम्झी प्रोसीड कयो, छो जो क्लाइंट जी कामयाबी सम्झो वकीली कामयाबी आहे। ऐं उन सिलसिले में जेको हो मुख़्तसर मूं साईंजनि खे ॿुधाए छॾियो ऐं अलाह पाक मंज़िल आंदो ऐं सम्झो त इन में मुंहिंजी कामयाबी आहे, मुंहिंजा जूनियर्स वेठा आहिनि, इन जी कामयाबी आहे। मुंहिंजो एतिरो चवणु आहे। घणा साल जेको केस हलियो तव्हांजो? जेको 2 साल जी केस मूं हलायो। 2 साल जी केस जी आहे मुंहिंजो हलियो। अच्छा, तव्हांजे जूनियर वकीलनि ऐं सीनियर वकीलनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो? आउं ॾियणु इहो थो चाहियां त पंहिंजी महिनत कयो, कोशिशि कंदा रहो, हिमत न हारो ऐं ख़ासि तौर ते मेन आहे मैसेज हर वकील खे इहो ॾींदसि त जेके सीनियर वकील आहिनि जूनियर्स खे ओबलाइज कनि ऐं कोशिशि कयो उनखे टाइम ॾियनि ऐं इन्हनि में हार जीत बि थींदी आहे केसनि में, ठीकु आहे न। हाणे ॻाल्हि वञी इहा रही त जेके केस माण्हू खटींदो आहे उहो त असीं जेको आहे सो माशाल्लाह ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। जेकॾहिं को डिफीट थिए थो त उन ते हिमत न हारिजे ऐं उनखे वरी लीगल वे सां माण्हू डील कंदो आहे।